सिकनि जे बारे में। त पहिरियों दफ़ो 1351 ईस्वी में मोहम्मद शाह तुगलक पंहिंजे बाग़ी तुग़ी जो बहानो बनाए ऐं सिंध ते ॻाल्हि कई। त दरिया जे परीअं पासे उन वक़्त में ॼाम समन जी सुल्तनत जी इब्तिदा थी चुकी हुई। ॼाम हुनर तख़्त धणी थी चुको, फ़ाग धणी बणिजी चुको। त हिन अचण खां ई अॻे जीअं ई हिनखे पंहिंजे जासूसनि ॿुधायो त ही तमामु घणो लश्कर वठी ऐं सिंध ते हमलावर थियण वारो आहे, त हिन अॻु में ई बर्ब जेके फ़सुल हुआ कणकुनि जा उहे बर्ब पेले ऐं हुनखे खाधे जी रसद ऐं अन्न पाणी गाह पठो सभु साड़े ख़तमु करे छॾियो। हीउ जीअं ई अची ठठे जे वेझो पहुतो त हिनखे खाधे पीते जी बि जाम तकलीफ़ थी वई। भला जे ही हिन जा सिपाही किथे ॿाहिरि घोड़ा काहे वेंदा हुआ, उठ काहे वेंदा हुआ त उहे सिंधी गोरेलनि जे हथां तबाही बर्बाद थी वेंदा। इन करे हिन जो तक़रीबन मुनो हिसो लश्कर जो तबाही बर्बाद थी वियो। इहा 20,000 सिंध तारीख़ फ़िरोज़ शाही में लिखियलु आहे त अफ़सोस जो 2.5 लख लश्कर जे मुक़ाबले में 20,000 सिंधियुनि जे मुक़ाबले में मोहम्मद शाह तुगलक शिकस्त गोरेला जंग में। त किन तारीख़दाननि जो बयान आहे त पल्लो खाई खाइण खां पोइ किन जो बयान आहे त हुनखे टीबी अॻई हुई। टिया मोरख ईअं था चवनि त हिनखे दिलि जो दौरो पियो, अटैक पियो, जंहिंमें ही मरियो। पर मुंहिंजे तहक़ीक़ मुताबिक़ त ही जॾहिं उतां हिंदुस्तान मां हेॾो वॾो लश्कर वठी आयो ऐं हिते लश्कर जो एॾो ज़ियान ॾिसी हिन जो हींहों फाटी पियो, हीउ मरी वियो। हिन जो न्याणो फ़िरोज़ शाह तुगलक उहो हिकिड़ो उन वक़्त में त ख़ुदा रसीद हो, सभु निमाज़ ऐं रोज़े जो पाबंद हो। हिनखे फ़ौजियुनि चयो त हिन हालत में तव्हां बादशाह थियो। पोइ हुन न घणी कई पर हुनखे बादशाह बनायो वियो। पोइ ही तड़ तकड़ में उतां वापसी भॻो। हाणे के तारीख़दार चवनि था त उन नसरपुर शहर जो बुनियादु रखियो, ठीकु आहे। पर भाॼियोकड़ जंहिंजे पोयां लश्कर हुजे, जेको भॼी निकिरे, जेको पंहिंजो एतिरो लश्कर जो ज़ियान ॾिसी पंहिंजे सहुरे खे मरंदो ॾिसी पोइ बि वेही सिंध में किला ठाराए, इहा ॻाल्हि मुमकिन कोन थी सघे। छो जो भाॼियोकड़ किला कोन ठाराईंदा। हू जीअं ई भॻो त यको हितां थींदो मुल्तान खां थी ही वञी पहली बार पेड़ो थियो। हाणे कुझु तारीख़दारनि जो इहो ख़्यालु आहे त नसर हिन जो जेको सिपह सालार हो उन जे नाले सां हिन नसरपुर में क़िलो ठाहियो, पर असुल हू नसीर मोहाणो हो जंहिंजे नाले सां क़िलो जोड़ियो वियो। भई शहर जो बुनियादु पियो, पोइ अॻिते हली शहर वुसअत वठंदो वियो। हर शहर पहिरीं ॻोठ खां इब्तिदा कंदो आहे, अॻिते हली शहर बणिजंदो आहे। हिन वरी ॿियो दफ़ो काम कई, 5-7 साल रखी हिन वरी ॿियो दफ़ो काम, उन में बि ठीकु ठाक शिकस्त खणी। पोइ उनखे वठी जॾहिं भॻो त सिंधी एतिरो तबाही थी वियो जो ही वापसी वारो घस छॾे विच वारो हिनखे रस्तो थियो त दगर पार कर खां माण्हू इहो रस्तो वठी निकिरी वञो। पर सिंधी ॼाणुनि, ॿिनि सिंधी ॼाणुनि हिनखे गेले वञी रण कच्छ जे कूंजी रण में जित ही 6 महीना त उन रण में भटकंदो रहियो। न सिंधियुनि खे ख़बर पई त केॾांहुं वियो, मोह या बचो। दहली में हुते इंतज़ारु करे करे उनजे सिपह सालार या उते जे गवर्नर वरी ॿियो हिकिड़ो हाकिम चूंडे ऐं मुक़ररु करे रखियो। ही इन विच में कंहिंखे का ख़बर कोन्हे त केॾांहुं वियो, मरी वियो, जीअरो रहियो, इहो रण में भटकंदो ऐं पाण माण्हू माराईंदो रहियो। सिंधियुनि खां पुछे थी कंहिं अहिड़े इलाइक़े में हाणे असांखे विधो आहे जो
हिते त हाणे निकिरण जी का वाट ई कोन्हे। चईसि असां तव्हांखे ॼाणी हुजी अहिड़ी जाइ ते अची हयो आहे जितां सिर्फ़ु तव्हांजा हॾ ई वापसि वञी सघंदा। पोइ उन्हनि खे उते कुहाए छॾियईं ऐं पोइ इहो भटकंदो रहियो। 6-8 महीननि खां पोइ हीउ तमामु थोरनि लश्करनि सां हीउ वञी दिल्लीअ पहुतो। हिन टीका कई आहे 10 साल खां पोइ। टीका कई आहे। हिन टीका में बि हिन शिकस्त खाधी आहे। पर जॾहिं शिकस्त खाधई तॾहिं जहां गश्त, पीर जहां गश्त, उहो हिन समन जो हाकिम हो। हाणे जो नालो पूरो त मूंखे मां विसरी वियो आहे, पर जहां गश्त जे नाले सां हुनखे सॾींदा हुआ। उन खे मुल्तान मां घुराए ऐं मेड़ करे समन वटि ऐं उन्हनि खे चई बाबा हाणे तव्हां जेको सो लड़ाई छॾियो अबुनामा क़ाइमु कयो। पोइ उन जे तवसुत सां समन त हिन जे बैयत कई ऐं हिन खे पंहिंजा जेको पुटु उहो ॼाव ॾिनो ॾन में। अहिड़ी तरीक़े सां हुन बुज़ुर्ग जे चवण ते या ईअं खणी चइजे त विच हाणे हुनखे आउं छा चवां, जीअं सिंध खे कब्ज़ो करायो या सिंध ते हाकिम मुक़ररु करायो या जलाद खे मुक़ररु कयो। हाणे इन सबब जे करे फिरोज़ शाही सिक्का जेके आहिनि सिंध जे कुंड कुड़छ में इन सबब खां पहुता। छो जो हिननि धाड़ेलनि थोरनि सिंधियुनि बाग़ी गोरेलनि फुरियो लुटियो तबाह कयो। हाणे हुनखे बाग़ी चोर धाड़ेल त नथो चई सघिजे, पर सिंधी गोरेलनि हुनखे लुटियो फुरियो। जंहिं करे इहे हर जाइ ते हर दड़े ते तव्हांखे फिटल हालत में मथा ई मथा मिलंदा। छो जो पोइ जॾहिं उनजो वक़्तु ख़तमु थी वियो त उन्हनि सिकनि पंहिंजो वज़न छॾे ॾिनो। जी ये सिक्का शायद तव्हांखे अबुल वारे दड़े ते मिलिया आहिनि। मूं वटि अबुल वारे दड़े ते पिया आहिनि, नसरपुर मां मूंखे मिलिया आहिनि। ऐं अलाह तव्हांखे नेकी ॾे, मूंखे जिते जी क़बर आहे शाह इनायत जी हिकिड़ो शाह इनायत जेको रिज़वी रिज़वी जी क़बर आहे न, उहो क़बर त हुन जी आहे होथी लाखे जी आहे आहे होथी लाखो। हिते शाह इनायत वटि कंहिंजी क़बर आहे? रिज़वी वारो शेख मूसा आइदानी आहे। शेख मूसा आइदानी इन क़ब्रिस्तान असल में असांजे क़ब्रिस्ताननि जिते बि आहिनि उहे क़दीम वसंदियूं हुयूं। सही हा। इहो जिते बि तव्हां वेंदा न त उते तव्हांखे क़दीम ठिकराहट वसंदियूं मिलंदियूं, उते क़ब्रिस्तान। छो जो उहे शहर बाद में बर्बाद थी विया त उते इहे उतां खां सिक्का मूंखे मिलिया आहिनि। बाक़ी हिते असांजे इलाइक़े जा तक़रीबन तलार बदीन खां सिक्कनि जो ढेर। भाईजान असल में इहो क़ब्रिस्तान जीअं तव्हां शाह दीवानो था चओ, शाह दीवाने न आहे। शाह दीवाने खे MH पवर 18वीं सदीअ खां पोइ जो फौत थियल ॿुधायो आहे। 18वीं सदी खां पोइ जो माना तक़रीबन 1810 या 1799 ऐं 18वीं 17वीं जे सदीअ जो ॿुधाए थो हिन में मुंहिंजे ख़्याल में पेराइती सिंध कथा में जो ॿुधाए थो। हाणे जेकॾहिं इहा आहे ठरी 2 तव्हांखे अलाए हुन ते पहुता आहियो या न। जेका असां वटि चचनामे में जूनेत्री लफ़्ज़ अचे थो। जूनेत्री जेका झूनी ठरी जे नाले सां असांखे मालूम पवे थी या असां हुनखे सुञातो आहे। डॉक्टर साहब बि कोन हुनखे सुञातो आहे, पर मूं हुनखे झूनी ठरी जे नाले सां सुञातो आहे। छो जो इतां खां ई अॻिते वञी रावण जे किले ते हिन जंग कई आहे। ददावा जेके अॼु असीं ॾाढावा सॾियूं था, या इहे इलाइक़ा जेके बि आहिनि अॻिते वञी बडाम जो इलाइक़ो शुरू थियो थिए पंगिरे खां पंज पासे, त इहे इलाइक़ा आहिनि जेके लाड़ अॻु क़दीम ज़माने खां वठी लाड़ इलाइक़ो लड़ियल हेठां लाड़ सिंधू दरिया जीअं ई मथां खां ईंदो हो त जीअं जीअं अॻिते पियो ईंदो हो तीअं तीअं झको थींदो। असांजा वॾा बि नंढनि ढोरनि वाहुड़नि फाटनि ते हुरलनि ऐं नारनि सां पाणी खणंदा हुआ।
कॾहिं कॾहिं त पलटी पालोटू करे सॼे सिंध खे मिस्र वांगुरु ॿोड़े छॾींदो हो, पर कॾहिं कॾहिं वरी पाणी हेठि पाताल में वेंदो जिते हुरल ॾेई नाम ते पाणी कढंदो, पर जॾहिं लाड़ में पहुचंदो त तांघो थी पवंदो। तांघे थियण सां हू डंडू ढोरा तल तरायूं ताड़ करे पोइ माण्हू उन्हनि खे मुंहुं तलाउनि जा मुंहुं खोले छॾींदा, भरिजी वेंदा, पोइ बंदि करे छॾींदा। पर जॾहिं सारियुनि जे वेरण जी रुत ईंदी हुई त हू उन्हनि खे ॿिज बि पोखे छॾींदा, पोइ हुन में सारियूं वेरे छॾींदा। जीअं जीअं मथे वञिबो त थोरी पोखाई थींदी हुई हुरल में नारनि ते, जंहिं करे लाड़ हिकिड़ो त बंदरगाह जे लिहाज़ खां, हिकिड़ो वरी आबादीअ जे लिहाज़ खां हमेशह सुरखुरू रहियो आहे ऐं सदाबहार रहियो आहे। असां वटि जेके असांजा क़दीम गीत आहिनि से बि चवंदा त दोहिरी अदल जी लाड़ूं घुरायां, मेंदी अदल जी लाड़ूं घुरायां, माना लाड़ खे एॾी अज़मत हासिल हुई। हिकिड़ी ॻाल्हि, ॿी ॻाल्हि त जॾहिं सिकंदर, हाणे रामायण में जेको अचे थो 1200 क़बल मसीह, रामायण में पाताल देश जो ज़िक्र अचे थो। पाताल देश आहे, पाताल देश उहो ई साॻियो आहे जंहिंखे सिकंदर जे मौरिखनि, जीअं त ते यूनान में कोन्हे, उन जाइ ते टी अंग्रेज़ी जी टी इस्तेमालु कनि था, त असांजे पढ़ंदड़नि उन्हनि खे पाताल करे छॾियो। ठीकु, पर आहे असुल में पाताल। पाताल जी लफ़्ज़ जी माना जीअं असां वटि क़दीम में मोहनजोदड़े जी आवेटिया मुताबिक़ पा ता ला, पा माना पाणीअ जो तरो, पा ता, पा माना पाणी, ता माना तरो, लाम पाता ला माना आख़िरी हिसो, माना पाणीअ जे तरे, ऊन्हाईअ जे तरे में, माना तमामु झको जेके असीं घणी सघूं पाताल बदर। त हीउ इलाइक़ो जॾहिं ते इन पाताल बदर जे नाले सां मशहूरु हो ऐं रामायण में उनजो ज़िक्र अचे थो। तंहिंखां पोइ सिकंदर बख्तूरी जे दौर में पाताल या पटियाला या पाटाल जेके हैदराबाद ॾांहुं खणी था वञनि एॾा कोन्हे, पर इहो अथव तलहार जे बारे पाताल बदर, छो जो उतां दरिया दुशाखो थींदो। किन जो चवणु आहे त पाताल बंदर जेको आहे सो ख़ुदि आहे नसरपुर, कुझ जो ब्राह्मण हुआ जेके अॼु असीं ब्राह्मण आबाद जे नाले सां सुञाणूं था, छो जो काफ़ी ब्राह्मण हुआ। हाणे असांजे मौजूदा मौरिख़ उनखे आबाद जो नालो ॾेई ब्राह्मण उर्दशेर सां था गंढी, ठीकु आहे, हाणे उन सां था गंढी। पर असांखे सभ खां क़दीम तारीख़ जो उसूल आहे त जेका सभ खां क़दीम लिखत हूंदी, जेका उन खे वेझी हूंदी, उनखे वधीक अहमियत हासिल हूंदी। पोइ जो मिसाल के जीअं हींअर आऊं तव्हां सां ॻाल्हायां वेठो, त आऊं तव्हां सां मौजूदु ॻाल्हायां थो, तव्हां मूंखे ॾिठो, तव्हां मुंहिंजी लिखत लिखो पिया, पर तव्हां खां पोइ जेको 100 साल ईंदो उहो मूं ते अची लिखंदो, उहो मोतबर न हूंदो, पर तव्हांजी लिखत खे वॾी अहमियत ऐं मोतबरी हासिल हूंदी। हीउ तारीख़ जो उसूल रहियो आहे। त असां वटि 930 ईस्वी में मां अबू रिहान अल बैरूनी किताब अल हिंद लिखियो, उन में हू ब्राह्मण वाह थो लिखे। त हाणे माना ब्राह्मण उर्दू शहर जो लिखियलु ठहियलु न, पर ब्राह्मणनि जो ठहियलु शहर आहे। त अहिड़े नमूने सां के नसरपुर था चवनि पाताल देश खे, के ब्राह्मणाबाद था चवनि, ब्राह्मणवाद था चवनि, पर मुंहिंजे अंदाज़े मुताबिक़ त हीउ अञा अॻिते आहे। हिकिड़ी शाख जॾहिं दुशाखो थींदो विच में ई पाताल देश, हिकिड़ी जेका शाख वेंदी सा सिधी दैबुल वञी निकिरंदी, हिकिड़ी शाख सिधी वञी कच्छ भुज काठियावाड़ में निकिरंदी, जेको सदियुनि खां वठी असांजे सिंधू दरिया ते आबाद हो, जेके कलोड़नि बंध ॾेई ऐं उन्हनि मिसकीननि खे पुञ मारियो। हाणे ॻाल्हि ताले किथां शुरू कईसीं? ठरी में जेके हा ठरी जी ॻाल्हि पिया त जॾहिं मोहम्मद बिन कासिम आरी सरन वारी जिम जेका उठनि वारी आहे, इतां खां छो जो तोहलबी खे 500 हिते सां डॉक्टर नबी बख्श बलोच सां उन ते ज़बरदस्त मुआदो थियो,
मूं चयो साईं जेका तव्हां चच ॾाढो लिखियो आहे उते हाशिया तव्हां ॾिना आहिनि उहो सही आहे कि अलाए कहिड़े वेब खां थो चई। मूं चयो हर तरह जे वेब खां।